जिला रिपोर्टर जामशोरो मोहम्मद सफ़र एम सेवाणी कराची मां 2 महीना अॻु खंबे गुम थियल जामशोरो वासी नौजवान जो पतो पइजी न सघियो। वारसनि जो एहतजाज। पोरियत नौजवान फिदा हुसैन मलगाणी खे बिलाजवाज़ खंबे गुम कयो वियो आहे। खेसि आज़ादु कयो वञे। अयूब मलगाणी जो मुतालबो। ज़िला जामशोरो प्रेस ते पोरियत अयूब मलगाणी पंहिंजी वनी ऐं पुट सां गॾु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे पोरियत नौजवान पुट फिदा हुसैन मलगाणी खे 6 डिसंबर 2024 ते कराची जे क़ाइदाबाद ज़फ़र टाउन मां 8:30 बजे नामालूम माण्हू खंबे खणी विया, जंहिंखे 2 महीना गुज़री विया आहिनि। को बि ॾस पतो पइजी न सघियो आहे। असां मुसलसिल एहतजाज पिणु करे रहिया आहियूं, पर केर बि ॿुधण वारो नाहे। असांजे नौजवान जो कंहिं बि तंज़ीम सां वास्तो न आहे। असां पोरियत माण्हू आहियूं। हिननि मुतालबो कयो त नौजवान फिदा हुसैन मलगाणी खे जल्द खां जल्द आज़ादु करायो वञे। 6 डिसंबर खां नंढो भाउ आहे, 3 नंबर फिदा मुंहिंजो नंढो भाउ आहे। 6 डिसंबर खां क्वार्टर तां अची अणसुञातल माण्हू अची लापता करे विया आहिनि। ख़बर न आहे हू कहिड़े गुनाह में या कहिड़ी वजह जे करे खंबे गुम कियो आहे या का ॿी को गुनाह वग़ैरह आहे त उनखे कोर्ट में साबित करे पेश करे उन कटखड़े में करे सज़ा ॾिनी वञे। बाक़ी असांजी बेचैनी इहा ख़तमु कई वञे। असां नंढे भाउ खे जल्द खां जल्द आज़ादु कयो। असां आला इदारनि खां अख़्तियारनि खां इहा ई अपील कंदासीं असांजे भाउ जी ॻोल्हा में मदद कई वञे। असांजे भाउ खे जल्द खां जल्द आज़ादु कयो।